हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। ज़रदारी हाउस नवाबशाह में पीपल्स पार्टी MP अली हसन ज़रदारी पारां खुली कचहरी मुनक़द कई वई आहे। ॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे हिदायतुनि ते खुली कचहरी मुनक़द करे माण्हुनि जा मसइला ॿुधा विया आहिनि। खुली कचहरी में डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर ऐं ॿिया ऑफिसर मौजूद आहिनि। PP MP अली हसन ज़रदारी ऑफिसरनि खे हिदायत कंदे चयो आहे त शहर में हलंदड़ तरक़ियाती कम जल्द मुकमल करे आवाम खे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नवाबशाह मां ज़रदारी हाउस नवाबशाह में पीपल्स पार्टी MP अली हसन ज़रदारी पारां खुली कचहरी मुनक़द कई वई आहे। ॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते खुली कचहरी मुनक़द करे माण्हुनि जा मसइला ॿुधा विया आहिनि। अवां खे आगाह कयूं, खुली कचहरी में डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर ऐं ॿिया ऑफिसर मौजूद आहिनि। PP MP अली हसन ज़रदारी ऑफिसरनि खे हिदायत कंदे चयो आहे त शहर में हलंदड़ तरक़ियाती कम जल्द मुकमल करे आवाम खे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। नवाबशाह जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़, आगाह कजो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे ख़ासि हिदायतुनि ते अॼु नवाबशाह जे ज़रदारी हाउस में MP हाजी अली हसन ज़रदारी अवामी खुली कचहरी मुनक़द कराई, जिते डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर, इन खां अलावा पीपल्स पार्टी ज़िलई सदर अली अकबर जमाली, तालका सदर नूर नवाज़ ज़रदारी, जावेद आरई, इहे नवाबशाह ज़रदारी हाउस ते हुया। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काफ़ी सारी जेकी आवाम हुई उन्हनि जा मसइला ॿुधा हाजी अली हसन ज़रदारी। इन खां अलावा जेके पब्लिक हेल्थ ऐं जेके बल्दिया जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि उते घुरायो वियो, छाकाणि त अवामी मसइलनि जे हवाले सां जेके शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके तरक़ियाती स्कीमूं जेके हलंदड़ आहिनि, जेके अधूरियूं आहिनि, उन्हनि खे मुकमल करण जे लाइ हिननि खे ख़ासि हिदायत कई आहे ऐं बल्दिया जे अमले खे बि हिदायत कई आहे त शहर में सफ़ाई सुथराई ऐं जेके लाइटिंग जो जेको निज़ाम आहे उनखे बहितर खां बहितर कयो वञे। जल्द खां जल्द जेके तरक़ियाती स्कीमूं जेके अधूरियूं आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो मुकमल कयो वञे। जी, अवां जी महिरबानी इम्तियाज़ कीरियो तफ़सील ॾिना।